मोए कुत्ते बि पिरछ विञाइण। दोस्तो हिकिड़े माण्हूअ वटि हिकिड़ो वॾो उम्दो कुत्तो हो जो संदसि दोस्त खे ॾाढो पसंदि हो ऐं ख़्यालु होसि त उहो आउं खांइसि वठंदुसि। हिकु दफ़े हू कुत्ते वठण जो ख़्यालु करे पंहिंजे दोस्त वटि वियो। खेसि ख़बर कान हुई त उन विच में उहो कुत्तो को मरी वियो आहे। घड़ीअ पल वेहण खां पोइ खेसि जॾहिं कुत्तो नज़र न आयो तॾहिं दोस्त खां पुछियईं त छो भला कुत्तो नज़र नथो अचे। हुन ॾाढे ॾुख ऐं अरमान विचां जवाबु ॾिनुसि त अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो वीचारो कुत्तो मरी वियो जंहिंजो मूंखे तमामु घणो अरमान थियो आहे। दोस्त चयुसि त यार कुत्तो जीअरो हुजे हा त आउं काहे वञा हा, छाकाणि त मां आयो ई तोखां कुत्तो वठण हुउसि। मालिक जवाबु ॾिनुसि त दोस्त जे कुत्तो हुजे हा त उहो आउं तोखे हरगिज़ न ॾियां हा, छाकाणि त ॾियण जहिड़ो ई न हो। दोस्त जवाबु ॾिनुसि त अड़े यार तुंहिंजो कुत्तो त ॾियण खां अॻु में ई मरी चुको आहे, हाणे मोए कुत्ते बि पिरछ यानी प्रीत दोस्ती छो थो विञाई। दोस्तो इन ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त ॻाल्हि हुजे ई न ऐं उन ते गंढ ॾेई बीहजे, सा वॾी बेवकूफ़ी चइबी। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु वंड कजो।